बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह क़यामत। क़यामत जे ॾींहं जो कसम खणां थो ऐं मलामत करण वारे नफ़्स जो कसम थो खणां त क़यामत में सभु उथंदा। माण्हू भाईंदो आहे छा त संदसि हॾा कॾहिं गॾु न कंदासूं। हाओ संदसि आङुरियुनि जे ॾोॾियुनि जे सिधे करण ते वस वारा आहियूं। बल्कि माण्हू ही घुरंदो आहे त पंहिंजे अॻु जे वक़्त लाइ गुनाह करे। पुछे थो त क़यामत जो ॾींहुं कॾहिं थींदो। पोइ जॾहिं अखियूं फाटी वेंदियूं ऐं चंड गिरहबो ऐं सिज ऐं चंड हिकु जाइ गॾु कबा, तॾहिं चवंदो माण्हू त भॼण जी वाह किथे आहे। न का वाह कान्हे। तुंहिंजे पालणहार वटि उन ॾींहुं टिकाउ जो हंधु आहे। उन ॾींहुं माण्हूअ खे उन्हीअ बाबति ख़बरदार कबो यकी अॻे मोकिलियो हुआईं ऐं पोइ रहियाईं। बल्कि माण्हू पंहिंजे लाइ पाण हिकु हुजत आहे, तोणीकि पंहिंजा बहाना पेश पियो करे। ए पैगंबर, वहीअ जे क़ुरान पढ़ण महिल पंहिंजी ज़बान खे हिन लाइ न चोर त उहो जल्दी यादि करे वठी, छो त तुंहिंजे सीने में क़ुरान जो गॾु करणु ऐं उन जो पढ़णु आसान करणु असांजे ज़िम्मे आहे। पोइ जॾहिं क़ुरान मलाइकनि खां पढ़ायूं तॾहिं पंहिंजी दिलि उन जे पढ़ण जे पुठियां लॻाए। वरी बेशक उन जो पधिरो करणु असांजे ज़िम्मे आहे। न बल्कि ए काफ़िरो, दुनिया खे दोस्त रखंदा आहियो ऐं आख़िरत खे छॾे ॾींदा आहियो। के मुंहं उन ॾींहुं सरहा हूंदा, पंहिंजे पालणहार ॾांहुं ॾिसंदड़ हूंदा, ऐं के मुंहं उन ॾींहुं कारा थियल हूंदा, भाईंदा त साणनि पुठीअ तोड़ मुआमिलो कयो वेंदो। न जॾहिं साह निर्घट ते पहुचंदो ऐं चयो वेंदो त को पीणो रखण वारो आहे ऐं भाईंदो त हाणे रूह जे जुदा थियण जो वक़्तु अची वियो ऐं हिक पिनी ॿी पिनीअ सां विछड़ंदी। उन ॾींहुं तुंहिंजे पालणहार वटि हलणो आहे। पोइ न कि अल्लाह जे कलाम खे सचो कयाईं ऐं न कि निमाज़ पढ़ियाईं, पर कूड़ भायाईं ऐं मुंहुं मोड़ियाईं। वरी पंहिंजे घर वारनि ॾांहुं आकिड़िजी हलियो। तो ते ख़राबी हुजे। वरी ॿीहर चवां थो त तो ते ख़राबी हुजे ऐं तो ते ख़राबी हुजे। माण्हू ईअं भाए थो छा त खेसि बेकार छॾे ॾिबो। उहो मनीअ जो टेपो न हो छा जो माउ जे भेरनि में उछलियो थे वियो। वरी रत में दिग हो, पोइ अल्लाह उन खे बणायो ऐं उन खे सएं लिङे कयाईं। पोइ मनीअ मां ॿ जिन्सूं नर ऐं मादी बणायाईं। हिन ॻाल्हि ते वसवारो न आहे छा जो मुंहंनि खे जीआरे।